त हाणे हिकु ॿी एरिया मां ॿुधाइणु चाहींदुमि जेको असांजे सिंधी कम्युनिटी में असांजे हिन में प्रॉब्लम आहे की चङे ई जवान छोकिरा छोकिरियूं असांजा वेठा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे बराबरि वर या वधू या ब्राइड या ग्रूम न मिलंदो आहे। त उन्हनि जे लाइ हिकिड़ो तमामु सुठो टूल आहे जेको रिश्तो.com आहे, उहो आंदो वियो आहे। छा थियो आहे, असांजो सिंधी छो त दुनिया भर में फैलियल आहिनि, त उन्हनि जे लाइ कहिड़ी मतिलबु जेके जवान छोकिरा आहिनि, कहिड़ी सुठी छोकिरी जेका उन्हनि जे हिसाब सां ज़रूरत आहे, उहो किथे रहंदी आहे, उहो ॻोल्हणु तमामु ॾुखियो थी पियो आहे। ऐं असां नॉर्मली छा कंदा आहियूं, असां विच वारी या विच वारनि वटि वेंदा आहियूं। उन्हनि जी रीच जेका हूंदी आहे पंहिंजे एरिया में हूंदी आहे, थोरो घणो परे ताईं हूंदी आहे ऐं उन में चङे ई कॉम्प्लिकेशन्स हूंदा आहिनि। त जेके हिन जा फाउंडर आहिनि श्री राहुल भूरानी जी, उन्हनि हिन जे मथां तमामु सुठे नमूने जो सॉफ्टवेयर तयारु कयो आहे, उन जे थ्रू इहे प्रॉब्लम सॉल्व करण जी कोशिशि कई आहे। त असां अॻियां वञण खां पहिरियों हिकु फटाफट सां उन्हनि जो प्रमो ॾिसंदासीं, पोइ असां राहुल जी खे असां सीन में घुराईंदासीं। हिकिड़ो नंढो 1 मिंट जो प्रमो ॾिसी था वठूं पिया। धीरू ॾिस त, मां तुंहिंजे लाइ घणियूं छोकिरियूं ॻोल्हियूं आहिनि। ॾिस केॾा फोटोज़ आया आहिनि। अरे ॾिस न, रेखा आंटीअ बि मोकिलियईं आहे, छा त मस्त। मां त हिते रेखा आंटी ऐं मम्मी जे विच में फाथल आहियां, पर तव्हां न फासिजो। मां तव्हांखे हिकु ऑप्शन थो ॾियांव, www.rishto.com। हीअ हिकु सिंधियुनि जी मैट्रीमोनियल वेबसाइट आहे जिते सिंधियुनि खे सिंधियुनि सां मिलायो वेंदो आहे। तव्हांखे बसि करिणो इहो अथव, वञी करे रजिस्टर कयो, उहो बि फ्री में। उनखां पोइ छोकिरो खपे या छोकिरी, जेंडर सिलेक्ट कयो, उनखां पोइ पंहिंजो एज ग्रुप सिलेक्ट कयो। उनखां पोइ तव्हांखे हज़ारे ऑप्शन ॾिसणु मिलंदा, उन मां जेको बि तव्हांखे वणे उन ते क्लिक कयो ऐं तव्हां जंहिंजी खपेव डिटेल कढी सघंदा आहियो, बसि हिकु नॉमिनल फ़ी भरे करे। मां त हिननि जे विच में फाथल आहियां, पर तव्हां न फासिजो। तव्हां वटि हिकु ऑप्शन अथव, हाणे वञी रजिस्टर कयो www.rishto.com। मस्त छोकिरियूं आहिनि, छा त मस्त छोकिरियूं आहिनि। धीरू ॾिस त सही हिकु दफ़ो। अल्लाह, मां त जाम कंफ्यूज़ थी वई आहियां। उम्मीद आहे त तव्हांखे इहो रिश्तो.com जो प्रमो तमामु पसंदि आयो हूंदो। अहिड़े ई तरह जा चङे ई प्रमोज़ हिननि रिश्तो.com में ठाहिया आहिनि, हिकु खां हिकु सभु मज़ेदार। तव्हां उन्हनि जे यूट्यूब चैनल ते बि वञी करे ॾिसी सघंदा आहियो। रिश्तो.com ते लिंक बि आहे, हिकु खां हिकु प्रमो आहे न, उहो उनखे हाईलाइट थो करे की असांजे सिंधी कम्युनिटी में शादीअ सां रिलेटेड छोकिरी या वर या वधू या ब्राइड या ग्रूम खे ॻोल्हण में कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि ऐं उनखे कीअं सॉल्व थो करे सघिजे। त उन जे बारे में असां वधीक राहुल जी सां ॻाल्हाईंदासीं। मां चाहींदुमि की राहुल जी खे सीन में आंदो वञे। जय झूलेलाल राहुल जी, तव्हांखे तमामु इंतज़ारु करायो ऐं फाइनली मूवमेंट अची वई। ऐं मां ॿुधायां पियो दर्शकनि खे कि रिश्तो.com कीअं असांजो ट्रेडिशनल जेको शादीअ जे लाइ छोकिरो या छोकिरी ॻोल्हण जो प्रॉब्लम आहे उनखे सॉल्व कंदो आहे। कि नॉर्मली कीअं हूंदा आहिनि कि असांखे विच वारनि खे चवणो पवंदो आहे, उहे 24 कलाक अवेलेबल न हूंदा आहिनि, उन्हनि जा टाइमिंग हूंदा आहिनि। हे हिकिड़ो वेबसाइट आहे जंहिं ते 24 कलाक जंहिं महिल बि तव्हांखे उन में वञी करे तव्हां चूंडे सघंदा आहियो कि मूंखे ब्राइड खपे, ग्रूम खपे, ऐं उन में उनजी उमिरि छा हुजे, चङे ई उन जे अंदरि पैरामीटर्स आहिनि, बराबरि। त मां उन जे बारे में मां पुछणु चाहींदुमि कि इहो जेको रिश्तो.com आहे इहो शुरू कॾहिं थियो? इहो स्टार्ट प्लैनिंग त चङे टाइम खां ई हुई। जीअं तव्हां चयो सपना हूंदा आहिनि लेकिन साकार थोड़नि जा ई थींदा आहिनि। त मां पहिरीं ॿुधाइणु चाहींदुमि कि भई सुपिनो जेको हुयो इहो हे मुंहिंजे पप्पा जो हुयो, विनोद भुरानी। चङा माण्हू उन्हनि खे सुञाणींदा बि हूंदा। साकार करण में असां मुंहिंजा पप्पा ऐं मां ॿई लॻा पिया आहियूं। ऐं मां कॾहिं शुरू थियो हुन ते मां ईंदुमि त 31 मई 2019 ते असां इहो चालू इनॉग्रेट कयो हुयो रिश्तो, 31 मई 2019। ऐं मां हुन सां गॾु ई ॿुधाइण सभिनी खे दर्शकनि खे मां चवंदुमि नोट कयो, 31 मई 2019 ते हिननि शुरू कयो। हिननि खे मुश्किल सां 1 साल थियो आहे ऐं 1 साल में सपना कीअं साकार थिया आहिनि मां पुछणु चाहींदुमि कि हाणे उन में छा छा तव्हां अचीव कयो आहे, थोरो ॿुधाईंदव? हिन 1 साल में मां ॿुधाइणु चाहींदुमि कि असां 66 माण्हुनि जा रिश्ता कराया। न ई एतिरो, असां 12,000 रजिस्ट्रेशन्स ताईं बि पहुतासीं विद इन अ पीरियड ऑफ 1 ईयर। त मां सोचां थो कि भई 12,000 रजिस्ट्रेशन्स जाम सुठो नंबर आहे। ऐं जेको असांजो इहो आहे सक्सेस स्टोरीज़ जो 66 रिश्ता,
हो अञा वधीक थियनि हा, लेकिन हे 3 महीननि खां जेका असां लॉकडाउन में वेठा आहियूं बराबर। त तंहिं करे रिश्ता बीठल आहिनि। त उमेद कयूं था जल्दी हे लॉकडाउन खुले, कोरोना वञे, त माण्हुनि जा जेका हाँ रिश्ता अटकियल आहिनि हो बि थियनि। त उहो मां हाईलाइट करणु चाहींदुमि कि जेको हे कोरोना या वायरस जे करे या तव्हांजो प्रोसेस, माण्हू त चवंदा इहे त सभु ऑनलाइन आहे, उहो प्रोसेस अटके छो त मां ॿुधाइणु चाहींदुमि कि जेको रिश्तो.com आहे सिर्फ़ु ऑनलाइन कान्हे, पर उन सां गॾु तव्हां पर्सनल काउंसलिंग बि कंदा आहियो, त उहो छा आहे जी तव्हां अगरि ॿुधायो? जी सर, असां बेसिकली कीअं कंदा आहियूं, एंड टू एंड काउंसलिंग प्रोवाइड कंदा आहियूं। त हुनमें कीअं थींदो आहे, तव्हां कहिड़े बि माण्हू सां अगरि कहिड़ी बि प्रोफाइल सां तव्हां टच में अचो था, पर उहो चङा दफ़ो छा थींदो आहे, तव्हां 2 ॾींहं वेट था कयो, हफ़्तो वेट था कयो, लेकिन हुननि जो कुझु रिस्पॉन्स न ईंदो आहे। बराबर। त हुन में ई पोइ असां विच में फ्रेम में ईंदा आहियूं कि भई हो तव्हां उहा ॻाल्हि ख़ाली असांखे ॿुधाए छॾींदा कि मां हिननि खे कॉन्टेक्ट कयो आहे, हफ़्तो थी वियो आहे, लेकिन हुननि जो कुझु रिस्पॉन्स न आयो आहे। त पोइ असां हुननि खे फॉलोअप कॉल्स कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं कि ॻाल्हि किथे न किथे अची ठही बीहे, अगरि न बि थी थिए, हुननि जी तरफ़ सां एब्सोल्यूट नो थी हुजे, त उहो असां तव्हांखे इन्फॉर्म करे छॾींदा आहियूं, जीअं तव्हां ॿियनि प्रोफाइल सां प्रोसीड कयो, हिन ते टाइम वधीक वेस्ट न कयो। अपार्ट फ्रॉम दैट मां त शायदि ॿुधो हुयो कि तव्हां अगरि कोई मिलणु चाहे त उन्हनि खे तव्हां स्पेस बि प्रोवाइड कंदा हुआ, भई छोकिरीअ वारा छोकिरा वारा उन्हनि जो प्रोफाइल ठहे थो पियो ऐं उहे किथे जी जी मिलणु था चाहिनि, त तव्हां उहो बि शायदि हेल्प कंदा आहियो उन्हनि खे। जी जी सर, मां ॿुधाइणु चाहियुमि, चङा दफ़ो ॻाल्हि हीअं थींदी आहे कि माण्हू होटल्स में रखंदा आहिनि पंहिंजो इवेंट मीटिंग छोकिरा छोकिरी जी, लेकिन ॻाल्हि पोइ ठहंदी न आहे। पर असां सिंधी हुननि जो बि अरमान न कंदा आहियूं कि भई ॻाल्हि न ठही, लेकिन जेका हो अजाया पैसा वेस्ट थींदा आहिनि माण्हुनि जा, त हुन लाइ असां हिकिड़ो जॻह असां उल्हासनगर में लोकेटेड आहे, त असां हुते माण्हुनि खे चवंदा आहियूं तव्हां पहिरीं मीटिंग अची हिते रखो, अगरि ॻाल्हि वणे थी त फाइनल इवेंट तव्हां भले होटल में रखी सघो था। त त उहो इहो माण्हुनि हिकिड़ो लाइ जाम जाम इहो सुठो हिकिड़ो सुख था रीज़न ॿुधाइनि। आहे जंहिंजे करे कोरोना जे करे उहो सभु हिन वक़्तु तव्हां करे नथा सघो पिया, छो त हिकु जी जॻह ते मिलणु थोरो इन जे करे चङो ई थोरो डिले थी वियो आहे प्रोसेस हिन में, बराबर। त जी जी अहिड़े सर। तरह जूं होटलनि में माण्हू ॿिया बि वेठा हूंदा आहिनि, पर्सनल ॻाल्हियूं करण में थोरो शर्म ईंदो आहे, त हे तव्हां शर्म ईंदो हुननि खे सुठी हिकु जॻह ॾींदा आहियो जंहिंमें सिर्फ़ु हुन सां रिलेटेड ॻाल्हियूं थी थियूं सघनि। ॿी हिकिड़ी श्योर। ॻाल्हि ॾिठी आहे, मां बि ऑब्ज़र्व कंदो आहियां तव्हांजा जेके यूट्यूब जा वीडियो, त उन में चङे ई माण्हू हेठां कमेंट कंदा आहिनि कि तव्हांजो पेड छा आहे ऐं फ्री सर्विस छा आहे, उन्हनि खे लॻंदो आहे सभु फ्री आहे या कुझु हुन में पेड आहे, उहो कीअं आहे, उहो तव्हां अगरि हाईलाइट कंदव कि पेड सर्विस छा आहे, फ्री जी सर्विस छा आहे? जी जी सर, असां जॾहिं खां रिश्तो चालू कयो आहे त असां हीअं ई प्रमोट कयो आहे हुनखे कि असां फ्री रजिस्ट्रेशन आहे, त चङा माण्हू हुनखे हीअं सम्झंदा आहिनि कि सॼो प्रोसेस फ्री आहे, पर मां ॿुधाइणु चाहींदुमि रजिस्ट्रेशन एट फर्स्ट फ्री आहे, उन खां पोइ तव्हांखे वन साइड ट्रैफिक चालू थी वेंदी, तव्हांखे साम्हूं खां ओके। माण्हू अप्रोच करे सघनि था, पर तव्हांखे अगरि कंहिंखे बि कॉन्टेक्ट करिणो आहे त हुन लाइ मेंबरशिप वठणी पवंदी। त चङनि बराबर। माण्हुनि जा असांखे क्वेश्चन्स हे बि ईंदा आहिनि कि भई तव्हां पहिरें त चओ था भई रजिस्ट्रेशन फ्री आहे, पोइ तव्हां पैसा छो था घुरो। हाँ इहा त हिन ते ई मां ॿुधाइणु चाहींदुमि, जेको असांजो ऑफिस आहे उन में असां प्रोफेशनल टीम आहे सॼी, 9 ॼणनि जी असांजी बराबर। टीम आहे, उहा कोशिशि कंदी आहे कि माण्हुनि खे सभिनीनि खे प्रोफेशनल सर्विस मिले। मंडे टू सैटरडे असां वर्क कंदा आहियूं, उन खां प्लस जेका असांजी सभु सैलरीज़ आहिनि, ऑफिस एक्सपेंसिस आहिनि, असां एॾो हाई एंड सॉफ्टवेयर ठारायो आहे जंहिंसां माण्हू सभु ऑल ओवर वर्ल्ड जुड़ी सघनि, त हुनजे असां फ्री जो त 100% फ्री न पिया करे सघूं, त असां हुन में हिकिड़ो नंढिड़ो सो पार्ट इहो कयो आहे कि रजिस्ट्रेशन जेकी रखी आहे असां, उहा रजिस्ट्रेशन फ्री रखी आहे, मतिलबु तव्हां अची करे रजिस्टर कयो ऐं साम्हूं खां तव्हांखे केरु कॉन्टेक्ट थो करे सघे। ऐं बराबर ॿी के हिकिड़ी सुठी ॻाल्हि, हा हा जी हा जी, ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा असां हिते कि भई अगरि तव्हांजो असां हितां रिश्तो थी थो वञे त ॿिया जीअं चार्ज कंदा आहिनि 5% 10%, लेकिन असां हिते हे कुझु बि न हूंदो आहे, शादी खां पोइ असां ख़ाली चवंदा आहियूं ख़ाली असांखे इंफॉर्म करे छॾियो ऐं पंहिंजो अकाउंट क्लोज़ करे छॾियो। बराबर। त जी इहे तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि कि अगरि फ्री छा आहे, मतिलबु अगरि कंहिंखे बि शादी करणी आहे त पंहिंजो नालो अची विझे, मोबाइल विझे ऐं पंहिंजो सॼो प्रोफाइल ठाहे सघंदो आहे, उन में पंहिंजो फोटो अपलोड करे सघंदो आहे ऐं पंहिंजा डिटेल्स विझी सघंदो आहे, मां छा पढ़ियो आहियां, छा प्रोफेशन आहे, घणी कमाई आहे, इवन मां ॾिठो आहे शायदि हुन में मंगलिक आहे, शनि आहे, इहे बि ॻाल्हियूं हुन जे जी अंदरि जी जी कवर थी वेंदियूं आहिनि ऐं तव्हांखे कहिड़े तरह जो एक्सपेक्टेशन आहे, इहे सभु ॻाल्हियूं फ्री हूंदियूं आहिनि। ऐं अगरि तव्हांजो प्रोफाइल 100% थी वियो आहे
त ॿिया जेके ॻोल्हनि था उहे तव्हां ताईं पहुची सघंदा आहिनि, ओतिरो प्रोसेस फ्री आहे। पर तव्हां जी कंहिंजे कॉन्टेक्ट खे तव्हां ॾिसण था चाहियो त उनजे लाइ तव्हां कुझु नॉमिनल चार्जिस हुन में नॉमिनल अहिड़े चार्जेस तरह सां जी वठंदा आहियूं। त इहो तमामु सुठो हिकु सर्विस आहे असांजे सिंधी कम्युनिटी में, जिते जी चङनि ई जवान छोकिरनि छोकिरियुनि जा रिश्ता नथा थियनि, उमिरि वञे थी वधंदी ऐं उहे चिंता में था रहनि कि अरे मुंहिंजी शादी थींदी बि की न थींदी। त हिकु इहो तमामु ईज़ी ज़रियो आहे। ऐं इहो ॿिए कंहिं बि इन सां अगरि कंपेयर कजे त ॿिया चङे ई कमर्शियल सॉफ्टवेयर्स या अहिड़ा वेबसाइट्स आहिनि, पर उहे जेके आहिनि उहे एतिरो पर्सनल टच न ॾींदा आहिनि, बराबरि जी जेको छो काउंसलिंग त केर बि काउंसलिंग असांजो यूएसपी आहे सर। हा, त उहे उन्हनि जो कीअं हूंदो आहे, उन्हनि जो मार्केटिंग हूंदी आहे कि असांखे त कंहिंखे बि गुजराती साउथ इंडियन सभिनी जे रिश्तनि ते उन्हनि खे असांजे कल्चर जी ख़बर कान्हे। त तव्हां जी असांजे कल्चरली कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं इंपॉर्टेंट आहिनि उन्हनि खे कवर करे उन रिश्तो.com ते उनखे मिक्स ठाहियो आहे, हिकु डिजिटल बि आहे ऐं पर्सनल टच बि आहे ऐं साम्हूं जी सर शिकिल आहे, फ़ोन नंबर आहे जंहिंसां तव्हां कॉन्टेक्ट करे सघंदा आहियो। इन केस मुंहिंजे ख़्याल सां ईअं बि आहे कि किन माण्हुनि जा टाइम एक्सपायर थी वेंदो आहे 3 महीननि में ऐं ॻोल्हे न सघंदा आहिनि, त तव्हां उन्हनि खे बि हेल्प कंदा आहियो, हलो ठीकु आहे असां जी जी तव्हांखे असां अञा हेल्प था कयूं। हिन त लॉकडाउन जे पीरियड में त असां चङनि ॼणनि खे कयो आहे कि कंहिंजी ॻाल्हियूं ई न पियूं थियनि, सभु ॼणा बीठल ई आहे, त चङनि ॼणनि असांखां एक्सटेंशन घुरी त उहो बि असां कयो हुयो कि भई कंहिंजो बि मनी वेस्ट न थिए। बराबरि, तमामु सुठो राहुल जी तव्हां आयो असांजे हिन शो ते, एॾो इम्पोर्टेंट इंफॉर्मेशन ॿुधायो ऐं जी मुश्किल सां मुंहिंजे ख़्याल सां 8-9 महीननि में अगरि हे असां लॉकडाउन कढी छॾियऊं, 8-9 महीननि में 66 छोकिरनि छोकिरियुनि खे बराबरि सां उन्हनि जो मनपसंदि वर वधू या उन्हनि खे छोकिरो छोकिरी ॻोल्हे ॾियणु, हीअ हिकु तमामु जी वॾी अचीवमेंट आहे। मां तव्हांखे मतिलबु वाधायूं ॾींदुमि ऐं इहो मां चाहींदुमि कि इहो जेको रिश्तो.com आहे इंडिया में, इंडिया खां ॿाहिरि देश विदेश में सभु ॼणा इनखे यूज़ कनि ऐं हेॾा प्रोफाइल ऑलरेडी आहिनि। त जी इनखे मां चाहींदुमि कि सभु ॼणा जेके बि पंहिंजे ॿारनि जे बारे में, दोस्तनि जे बारे में अगरि ॻोल्हे रहिया आहिनि त इहो रिश्तो.com यूज़ करे सघंदा आहिनि ऐं चङियूं ई फैसिलिटीज़ फ्री आहिनि। त राहुल जी थैंक यू सो मच, तव्हां आयो ऐं जी बाक़ी सर जो बि थैंक यू प्रोग्राम तव्हांखे बि, थैंक यू तव्हांखे बि एॾो सुठो प्लेटफॉर्म ॾिनो अथव मूंखे ऐं रिश्तो खे प्रमोट करण लाइ, हा, थैंक यू सर। ऐं मूंखे ख़बर आहे एक्चुअली रिश्तो में चङे ई फीचर्स आहिनि, जाम ॻाल्हियूं आहिनि, पर असांखे वक़्तु लिमिटेड आहे ऐं उन में असां उन्हनि चङे ई मतिलबु जाम इंट्रस्टिंग स्टोरीज़ आहिनि, मूंखे ख़बर आहे, मां तव्हां सां इंटरेक्ट कयो आहे, त उहे सभु असां हिन में कवर नथा करे सघूं, पर एतिरो बि इंफॉर्मेशन जी मुंहिंजे ख़्याल सां जाम सुठो आहे। मुंहिंजो तव्हांजो एक्चुअली 20 सालनि जो आज़मूदो आहे हिन फील्ड में, जेको असां करेक्ट सर। हुनखे मतिलबु सॉफ्टवेयर जे शेप में हिनखे खणी आयो, त 20 सालनि जे आज़मूदे खे डिजिटाइज़ करे प्रोसेस खे ऑटोमेट कयो आहे। त इन जे बारे में वरी असांखे मौक़ो मिलंदो त असां वरी हिनखे कोशिशि कंदासीं, ॻाल्हाईंदासीं। त हिन जी प्रोग्राम में तव्हां आया, थैंक यू सो मच ऐं तमामु सुठो थैंक लॻो। बाक़ी जो प्रोग्राम बि तव्हां बैक स्टेज में वेही करे तव्हां इंजॉय करे ज़रूरु सघंदा आहियो। थैंक यू सो मच ज़रूरु राहुल। सर, थैंक यू थैंक जय यू। झूलेलाल।